एतिहावासा बी ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। उमरकोट खां एंटी करप्शन पुलिस जो मुख्तियारकार ऑफिस ते छापो हयो वियो आहे। तपेदार गिरफ़्तार कयो वियो आहे। करप्शन जो केस दाख़िल कयो वियो आहे। सर्किल ऑफिसर खुर्शीद अहमद भट्टी करप्शन जी शिकायत ते मुख्तियारकार ऑफिस ते छापो हणी तपे सारोटी जे तपेदार दीन मोहम्मद खासखेली के गिरफ्तार करे वरितो। तपेदार दीन मोहम्मद खासखेली 31 एकड़ 24 घंटा ज़मीन जे खाते में हेर फेर कई हुई। सरकारी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। सर्किलर ऑफिसर जो ये चवण आहे। ब्रेकिंग न्यूज़ उमरकोट में अवां सां शेयर कयूं पिया। एंटी करप्शन पुलिस जो मुख्तियारकार ऑफिस ते छापो तपेदार के गिरफ्तार कयो वियो। करप्शन जो केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर नज़र समेजो खां। जी नज़र समेजो, वधीक छा तफ़सील आहिनि इन ख़बर बाबति? जी बिल्कुल, उमरकोट एंटी करप्शन पुलिस मुख्तियारकार ऑफिस उमरकोट ते छापो जो तपेदार करप्शन जो केस दाख़िल कयो। तपेदार ते सर्कल ऑफिसर खुर्शीद अहमद भट्टी जो करप्शन जी शिकायत मुख्तियारकार ऑफिस उमरकोट ते छापो हणी तपो जो सारोटी तपे जे तपेदार जो दीन मोहम्मद खासखेली गिरफ्तार करी वरितो। सर्कल ऑफिसर खुर्शीद अहमद जो चवण हो तो तपेदार दीन मोहम्मद खासखेली जो है 31 एकड़ 24 गुंटा जो जमीन जो खातो हेरा फेरी कई है। सरकार की फरियाद जे जो है केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार सां जांच कई वेंदी। जवाबदार 21 एकड़ 24 जो गुंटा जमीन के खाते में हेरा फेरी कई है। का भी करप्शन बर्दाश्त न कई वेंदी। जी ठीक है, मेहरबानी। नज़र तफ़सील खां आगाह करण।